सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे वो हमारे नबी हम उनके उम्मती, वो हमारे नबी हम उनके उम्मती। उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहीं हाँ रज़ा, मुझसे खिदमत के कुदसी कहीं हाँ रज़ा। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों अस्सलाम सब्ज़ गुंबज़ के मकीन। अस्सलाम या रहमतल लिल आलमीन। दस्त बस्ता आका हाजिर गुलाम पेश करते हैं गुलामाना सलाम। ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल, ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबी या हबीब अल्लाह। वाला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। पांजे प्यारे महबूब जे सदके में मदीने वाले साईं जे मुहाबे में आले मोहम्मद जे सदके में मुझे अल्लाह साईं महबूब जे बचड़न जे मुहाबे सभिनी औलिया अल्लाह जे सदके रब मुझा इन भलारी महफिल जे सदके में जेके भी बीमार आहिनि घरनि में आहिनि अस्पताल में उनके कामिले शफ़ा अता फरमा। रब मुझा जेके भी मुश्किलातूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि परेशानियूं आहिनि सब दूर फरमा या रब्बिल आलमीन। इन जुमिले जमात जा दिल जा नेक मक़सद आमीन या रब करीम। जेके उम्मीदूं खणी आहिनि उन्हनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमा या रब्बिल आलमीन। असां सभिनी खे रब्बिल आलमीन सभिनी खे मदीने पाक जी ज़ियारत नसीब फरमा। 5 वक्त नमाज जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह साईं असांखे पंहिंजे नेक बाननि में शुमार कर। रब मुंहिंजा पंहिंजे उन्हनि बाननि में शुमार कर जिन ते तूं इनाम व इकराम रखिया आहिनि। अल्लाह साईं असांजी ख़िज़मतूं असांजूं पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमा या रब करीम। तू राज़ी थी असीं गुनाहगार बाना थे असांखे माफ़ कर रब मुंहिंजा। तू राज़ी थी अहिड़ो राज़ी थी जो कॾहिं न वरी नाराज़ थी रब करीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम आमीन। सभिनी के लख लख